नमस्ते, मां मुकेश लखवानी कच्छ गांधीधाम खां अचां थो। NCPCL में जो लैंग्वेज कमेटी है उनमें चेयरमैन तरीके जी मुंहिंजी जवाबदारी है। अॼु मां हिते इंस्पेक्शन लाइ तव्हां सभिनी समक्ष आयो आहियां। नेशनल काउंसिल फॉर द प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जेको राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद है उहा HRD मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ इंडिया जी ऑटोनोमस बॉडी है जो सिंधी समाज के लैंग्वेज कल्चर ऐं संस्कृति के डेवलपमेंट लाइ कार्यरत है। गवर्नमेंट ऑफ इंडिया उन लाइ फंडिंग करे इन समाज की जी है पंहिंजी लैंग्वेज कीअं बचे, लैंग्वेज कीअं अपग्रेड थिए सॼे देश भर में, उन लाइ उहो सॼी अलॻि अलॻि स्कीम्स ठाहींदा आहिनि। जंहिंमें हिकिड़ी वॾे में वॾी स्कीम है SLLC सिंधी लैंग्वेज एंड लर्निंग कोर्स, जिनके अंतर्गत अॼु पाण गॾिजा आहियूं। उनमें ॿार सर्टिफिकेट डिप्लोमा एडवांस डिप्लोमा पढ़ी करे पंहिंजी भाषा बचाइण अलावा अॼु सिंधी समाज की जी लैंग्वेज किथे किथे उपयोग कीअं कीअं थिए थी उन लाइ जेको कार्यरत है सॼे देश भर में उहे ॿार पढ़ंदा आहिनि। उन विषय खां अॼु पाण सभु हिते गॾिजा आहियूं ऐं इनखे कीअं अॻिते वधायूं उन कम लाइ अॼु पाण हिते सभु ॼणा गॾिजा आहियूं। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन।